सॼी सिंध जियां चीलिहाड़ में सकाफ़ती दिहाड़ो मल्हायो वियो। ख़बर मूजिब तारीख़ रेगिस्तान जे मसनफ़ रायचंद राठौड़ जे नाले सां मंसूब हायर सेकेंडरी ऐं हाई स्कूल चीलिहाड़ जे प्रिंसिपाल चंदीराम रासाणी ऐं संदसि अमले जे सहकार सां सकाफ़ती दिहाड़े जे हवाले सां हिक रंगारंगी तक़रीब हाई स्कूल चीलिहाड़ में मुनक़िद कई वई, जंहिंमें शहर जे मोज़िज़ीन सहाफ़िन गंगाराम इस्मानी, डॉक्टर शरवण कुमार बठर, घनश्याम राठी, शंकर बागी, मुश्ताक कासमानी, हयात कुंभर, राजेश छांगाणी, रजिब रहमी, साजिद नोहड़ियो समेत ॿियनि केतिरनि ई मोज़िज़ीन शिरकत कई। इन खां पोइ समूरा उस्ताद ऐं शागिर्द रैली कढी ओम चौक पहुता, जिते रैली खे प्रेस क्लब जे सदर शंकर बागी, एसटीपी चीलिहाड़ जे अॻवान मुश्ताक कासमानी, हाई स्कूल जे प्रिंसिपाल चंदीराम रासाणी ख़िताब कंदे चयो त अॼु जेको ही ईद जहिड़ो ॾिहाड़ो महसूस करे रहिया आहियूं, ही क्रेडिट सिंधी मीडिया खे वञे थो। इन जे ॿिए ॾिहाड़े ते प्रेस क्लब चीलिहाड़ पारां प्रेस क्लब चीलिहाड़ जे सदर शंकर बागी सहाफ़िन गाज़ी ख़ान नोहड़ियो, जी एम नोहड़ियो, आबिद लोंगाणी, शरोण ओझा उर्फ ॾाॾो, मोहम्मद रहीम मंगरियो, साजिद नोहड़ियो ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में प्रेस क्लब चीलिहाड़ खां हिकु शानदार रैली कढी वई, जंहिंमें शहर जे वापारनि, उस्तादनि, शाइरनि, अदीबनि, सियासी समाजी अॻवाननि, एसटीपी अॻवान मुश्ताक कासमानी, पीपी अॻवान ऐं अॻूणे टाउन चेयरमैन प्रदीप कुमार ओझा उस्ताद ऐं शाइर रांझन राठौड़, घमसान रासाणी, अस्पताल जे एमएस डॉक्टर श्यामदास राठी, वापारी अॻवान अशोक माली, भोजराज माली, भूरो ख़ान भूरल समेत केतिरनि ई शागिर्दनि ऐं माण्हुनि पारां शिरकत कई। इन खां सवाइ दर्पण पब्लिक हाई स्कूल, गर्ल्स हाई स्कूल तोड़े भोमजी कॉलोनी जे गर्ल्स प्राइमरी स्कूल में पिणु बहितरीन सकाफ़ती प्रोग्राम ऑर्गेनाइज़ कया विया हुआ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।